नाज़रीन, कंदकोट खां ख़बर शामिल कंदा हलूं। कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती जे मुनासिबत सां कंदकोट में शिया उलमा कौंसिल पाकिस्तान तलका कंदकोट ज़िला कशमोर मजलिस वहदत अल मुस्लिमीन ज़िला कशमोर जाफ़रिया स्टूडेंट सिटी कंदकोट जे तरफ़ां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती ऐं हिमायत में मदरसा इरशाद अल सकलैन खां प्रेस क्लब कंदकोट ताईं शानदार रैली जो इनेकाद कयो वियो। रैली जी अॻवानी मजलिस वहदत अल मुस्लिमीन जे अॻवान मीर फाइक अली जखरानी, डॉक्टर एहसान अली शेख, शिया उलमा कौंसिल पाकिस्तान ज़िला कशमोर जे अॻवान जमील हैदर साजिदी, शिया उलमा कौंसिल तालका कंदकोट जे अॻवान सैयद रहीम अली शमसी, नदीम अब्बास बज़मी, जाफ़रिया स्टूडेंट जे अॻवान अली नवाज़ साजिदी, ज़ाहिद हुसैन साजिदी जन कई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अक़वाम मुतहदा जे नाअहली जे करे कश्मीरियुनि जे जाइज़ मुतालबनि ते अमल न थियो कयो वञे ऐं भारत जे पॉलिसी ते कमु करे रहिया आहिनि। अगरि कश्मीर जे मसइले खे जल्द हल न कयो वियो त असां एहतिजाजी मुज़ाहिरा जारी रहंदा।